अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इब्यास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोपोलॉजी, मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। तनवीर अब्बासी, शख्सियत ऐं फ़न। किस्त 12, तनवीर मखणो माण्हू। कमर शहबाज़। तनवीर सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात मुंहिंजी अदबी ज़िंदगीअ जेतिरी पुराणी हुई। हैदराबाद में मिलियासीं, गुल मोहम्मद चन्ना जी मार्फत। अदा जो परचो ॾेखारे चयोमांसि, हीउ पहिरियों परचो आहे। चयाईं, नंढड़नि माण्हुनि वॾो परचो कढियो आहे। उहे लफ़्ज़ विसरनि ई नथा। चयाईं, थकिजी त न पवंदव? चयमि, हाणे त कलम हथ में खयो अथऊं। चयाईं, अॻियां ॾुखियो पंधु अथव। उन ॾुखे पंध खे हाणे 46 साल गुज़री विया आहिनि। घटि में घटि उन अरसे में मूं कलम मोटाए न रखियो आहे, रखिणो बि न आहे। जियापे जो उहो ई हिकु मुख्य बहानो आहे। उहो तनवीर सन्हड़ो, सीपकड़ो, सुहिणो ऐं नाज़ुक इंसान हो। मूंखे यादि आहे त मूं खेसि ॾाढो हैरत मां ॾिठो हो। सफ़ेद कमीज़, कारी पतलून ऐं गले में चोकड़ियुनि वारो मफलर। चयाईं, काफ़ी पीअंदव? असां चुप रहियासीं। काफ़ी ठाहींदे चयाईं, मूंखे काफ़ी वणंदी आहे। ॿिए जे हथ जी ठहियल काफ़ी मूंखे वणे ई कोन। लॻंदो आहे इब्राहिम ख़लील जो शेर पियो पढ़ां। असांखे ॾाढी खिल आई हुई। उन्हनि ॾींहंनि में क़दीम ऐं जदीद जो बहस चोट ते हो। तनवीर सां उन खां पोइ अदबी नाते मुहबत जा रिश्ता क़ाइमु थी विया। ॾाढो सबा जो माण्हू हो। पंहिंजी शाइरीअ जियां दिलि में दर्द हमेशह खुलियल रखंदो हो। बनावट, मुनाफ़िकी ऐं अजायो ॾेखाव खेसि वणंदो ई कोन हो। इल्म ऐं अदब में एतिरो ॿुॾल जो मंझंदि डॉक्टर ॻोल्हणु तक़रीबन नामुमकिन नज़र ईंदो हो। कॉलेज तरफ़ां हैदराबाद जे दास गार्डन में क्रिकेट मैच खेॾंदे बाल नक ते लॻुमि। खून बंदि ई न थिए। गाॾी में खणाए लियाकत इस्पताल में आया। एमरजेंसीअ में पियो होसि जो तनवीर अची पहुतो। चयाईं, राकास नक सां छा पे कयई? चयमि, बाल पे झटियमि। चयाईं, तुंहिंजे लाइ बुरी ख़बर आहे, तूं फिल्मुनि में हीरो थी न सघंदे। पुछियमि, छो? चयाईं, हॾीअ जो फ्रैक्चर थी पियो आहे। जुड़ी त वेंदी पर सिधी बीह न सघंदी। बनावती ॾुख जो इज़हार कंदे चयमि, उहो चांस बि वियो। वरियनि खां पोइ नेशनल हाईवे तां कराचीअ पे आयुसि त साम्हूं तनवीर जी कार अची बीठी। विच रोड ते लही भाकुर पाए मिलियासीं। चयाईं, चङो थियो जो मिली वएं, मां तोखे ॻोल्हण कराची वियो हुउसि। पुछियमि, ख़ैर त आहे? चयाईं, ॾाढा छा, मूमल राणो फिल्म पियो ठाहे, तोखे उन में कमु करिणो पवंदो। नक ॾांहुं इशारो कंदे चयमि, हीरो जा चांस त तो कॾो को ख़तमु करे छॾिया। राणे जो नकु त घटि में घटि सिधो हुजे। मुर्की चयाईं, राणे लाइ केरु थो चवे, असांखे त उठ जी तलाश आहे। कंदकोट में होसि जो वॾी पैमाने ते हफ़्ते 10 ॾींहंनि जो जशन करायमि। ड्रामा, मुशाइरा, राग रंग, रांदियूं रुंदियूं वग़ैरह ॾिठियूं वयूं। अदबी महफ़िल जे मौक़े ते आगा सलीम जो स्टेज ड्रामो दो दो चनेसर पिणु रिथियो वियो। सदारत लाइ तनवीर खे अर्ज़ु कयमि, न रुगो पाण आयो बल्कि घरवारी डॉक्टर कमर ऐं भाॼाईअ खे पिणु साण वठी आयो। कंदकोट जो वॾेर को माहौल बेपर्दे औरतुनि जो तसवुर बि न पिए करे सघियो। ऐं हेॾां तनवीर खे उन ॻाल्हि जी ज़रे बराबरि बि ॻणती न हुई। ॾाढो परेशान थियुसि। आख़िरकार कनातुरनि जी ओट में औरतुनि खे विहारण जो इंतज़ाम कयमि। तनवीर बिगड़जी वियो। सख़्त लहजे में चयाईं, जे मुआशिरे खे मुंहुं ॾेई नथो सघीं त पोइ उनखे सुधारण जी दावा बि न कर। नवाबशाह में सिंधी अदबी संगत जो जशन हो। फंक्शन खां पोइ हिकु कमरे में वेठा हुआसीं। रशीद भट्टी हर हर दरीअ खां ॿाहिरि पियो ॾिठो। पुछियोमांसि, कंहिंजो इंतज़ारु अथई? परेशान थी चयाईं, तनवीर अलूप थी वियो आहे। साम्हूं वेठल तनवीर चश्मो हथ में ॾींदे चयो, पाए छॾ, बिना चश्मे त तोखे घर बि हथ न ईंदो आहे। रशीद चश्मो पाईंदे चयो, ॾिठई? मां बि चवां त का शइ त अलूप थी वई आहे। ॾाढी मोहबत सां मिलंदो हो,
ख़ैरपुर यूनिवर्सिटीअ जे सचल चेयर ते हमीद सिंधी महिरबानी करे बोर्ड ऑफ एडवाइज़रीअ जो मेंबर मुक़ररु कयमि। मीटिंग में मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। सचल लाइब्रेरीअ जो हिकु हिकु किताबु वरी वरी ॾेखारींदो। तालीमी नुस्ख़ा, क़दीम मुसवदा, तहक़ीक़ी कमु, मतिलबु त प्यार जे पोरे सां जेको कुझु सहेड़ियो आहीं सो वॾे फ़ख़्र सां वॾे मान सां यारनि दोस्तनि जे आॾो पेश कंदो। अहिड़े ई हिकु मौक़े ते संदसि घर में मंझंदि जी मानी खाईंदे चयाईं, हिन कमरे में अयाज़ खां वठी सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ताईं सभु दानिश्वर आया आहिनि। हीअ किताब मूं ज़िंदगीअ भर जी महिनत खां पोइ गॾु कया आहिनि। हिन घर सां मूंखे ॾाढो प्यारु आहे। मूं पंहिंजूं तख़लीक़ूं घणे भाङे हिते ई वेही लिखियूं आहिनि। सम्झी थो त हिन घर खे छॾींदे मूंखे केतिरी तकलीफ़ थींदी। गुज़िरियल दफ़े जॾहिं कराची यूनिवर्सिटी जे सेमिनार में शरीक थियण लाइ आयो तॾहिं आवारी होटल जे हाल में चयोमांसि, ॿुधो अथमि त इस्लामाबाद लॾे थो वञी। चयाईं, ॾाढो ॾुखियो फ़ैसिलो कयो अथमि। उनखे वधीक ॾुखियो मुंहिंजा दोस्त बणाए रहिया आहिनि, वञण ई नथा ॾियनि। चइमि पोइ रही पओ। चयाईं, दिलि ख़राबु थी पई आहे, चवां थो त हाणे आराम कयां। दिलि ख़राबु सचल चेयर तां हटण बाद थी हुअसि। मूंखे ख़बर न आहे त छा थियो। न अहिड़ी सचल चेयर जे बोर्ड खां का सलाह ई वरिती वई हुई। सिर्फ़ु एतिरो ॿुधुमि त तनवीर वधीक कमु करण खां इनकार करे छॾियो आहे। मिलियो त पुछियोमांसि, किसो छा आहे? मुर्की चयाईं, ईअं ई थींदो आहे। पुछियमि, छा थींदो आहे? ॻाल्हि बदिलाए चयाईं, आयो आहीं त सुठियूं ॻाल्हियूं करे, ॿियनि ॻाल्हियुनि लाइ वक़्तु पियो आहे। उहो वक़्तु कॾहिं कोन आयो। हमेशह मुर्की लवाए वेंदो। संदसि मुर्कत अजीब हुई। संदसि ट्रक ड्रिघा ऐं बेसाख्ता हूंदा हुआ। जंहिंजी पुॼाणी खंघि ते थींदी हुई। खंघी थकिबो हो त ट्रक वरी उतां ई शुरू कंदो हो जितां सिलसिलो टुटंदो होसि। ॻाल्हि ॻाल्हि ते खिलंदो, ॿार जा नंढपिण ऐं बेकार ॻाल्हियुनि ते टहकनि जा आबशार वहाए छॾींदो हो। चवंदो हो, हा पोइ? ज़रीफ़ एतिरो जो तुर्त जवाबु ॾेई अॻिले खे हैरान करे छॾींदो। हिकु दफ़े सिंधी ॿोली हलचल लाइ वेठे कमु कयोसीं। ओचितो रशीद भट्टी कलम फिटो करे तनवीर खे मुखातिब थी अयाज़ जे शेर जी पैरोडी कंदे चयो, अड़े चिब पिरीं तो त ॾिठो न आहे। संदसि चप संदसि चाप ईअं आहे जीअं तूं। तनवीर हिकु मिंट जी देरि खां सवाइ जवाबु ॾिनुसि, अड़े डांद पिरीं तो त ॾिठो न आहे। संदसि साह संदसि गाह ईअं आहे जीअं तूं। नम्रता एतिरी जो नंढे खां नंढे लेखक खे बि मान ॾींदे कोन कीबाईंदो हो। मूंखे कई भेरा ग़ैर मारूफ़ लेखकनि खे आफ़रीन ऐं शाबाश ॾींदे ॾिठो। हिकु भेरे मशहूरु मज़ाज निगार नूर अब्बासीअ चयसि, माण्हू अक्सर मूंखे भुल में तुंहिंजी शाइरीअ जो दादु ॾींदा आहिनि। बराणियाई सिकी पियो आहियां त कॾहिं माण्हू भुलिजी तुंहिंजे मज़ाह जो दादु मूंखे ॾियनि। यारनि जो यार हकल ते हाज़िर, सभिनी जो घण घुरो, कंहिंखे न रजाइण वारो, सिंधी अदब में नई मोड़ हणण वारो तनवीर ख़बर न आहे कहिड़ीअ दिलि सां ख़ैरपुर छॾे इस्लामाबाद वियो हूंदो। ॿीहर न मोटण लाइ कॾहिं त कमी ईअं महसूसु थींदी आहे जीअं घर भातियुनि खे घर धणीअ जी थींदी आहे। पहिरियां रशीद, पोइ अयाज़ ऐं हाणे तनवीर हिकु हिकु थी वेंदा रहिया। हिन दौर जा सभु उञाण मिटंदा था वञनि। यादूं बाक़ी आहिनि, संदन तख़लीक़ूं ज़िंदा रहंदियूं, ॻाल्हियूं ऐं टहक माहौल गरमाईंदा रहंदा। जॾहिं बि महफ़िलूं मचंदियूं या दोस्त गॾु थींदा, इल्म ऐं अदब ते बहस छिड़ंदा, तॾहिं ईअं लॻंदो ॼण भर वारी सीट तां को इझो हींअर उथी वियो आहे। काल्ह शाम तनवीर जो टीजो संदसि भाउ जे घर ते डिफेंस में थी गुज़रियो। एतिरा ग़मगीन चहिरा मूं हिकु हंधि शायदि ई गॾु ॾिठा हुजनि। अॻूणे गागन मिल ऐं हाणोके GM कुरैशी चयो, मुंहिंजी तनवीर सां पहिरीं मुलाक़ात घणो अॻु नवाब शाह तॾहिं थी जॾहिं संदसि वाल ज़िले जो डिप्टी कमिश्नर हो। मुंहिंजे साम्हूं नंढड़े तनवीर कंहिं ॻाल्हि ते पीउ खे अंग्रेज़ीअ में चयो, तव्हां ब्यूरोक्रेट आख़िर पाण खे सम्झो छा था? अल्लाह। कहाणीकार रशीद आखुंद चयो, हेतिरा माण्हू सिर्फ़ु हिकु शख़्स जी मुहबत में ई गॾु थी सघनि था। शाइर ताज बलोच चयो, तनवीर जी मक़बूलियत जो कारण उहो ई हो त हिन सॼे मजमूए में को बि हिकु शख़्स अहिड़ो न हूंदो जो चवे त मूंखे तनवीर सां इख़्तिलाफ़ आहे।
दानिशर नूरदीन सरकीअ चयो, अयाज़ जे पोरिये पुठियां जे शख़्सियतुनि जो हथु हो, तनवीर उन जे सभिनी खां अॻिरो।